नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो लॻ हथूंगो में नारा क़ेनाल में हथूंगो मौरी वटि पुराणो ॿुॾल ॿेड़ो ज़ाहिर थियो है। इंतज़ामीय पारां का बि तहरक न वरितो वियो, जॾहिं त कपरो ऐं भरपासे जा शहरी वॾे अंग में ज़ाहिर थियल ॿेड़े खे ॾिसण जे लाइ पहुची विया आहिनि। जाम डिघो टाइटेनिक जहिड़ो आहे ऐं मतिलबु गरियो कोन्हे। अॼु खां 100 साल जो आहे, अलाए घणे सालनि जो आहे जे ढोरो ठहे ऐं भाई उन टाइम जो आहे अहिड़ो नमूने तो आहे। बाक़ी हाणे ॾिसूं हुकूमत छा थी करे, हिनखे कढाए थी या न त कढाए। जाम सुठी शइ आहे जेको अॼु ताईं हुकूमत जी प्रापर्टी आहे, जेको अॼु ताईं कोन कढायो। जाम टाइम थी वियो, हिनखे गरियो बि कोन आहे, बिल्कुलु सही पियो आहे जहिड़ो हो, जीअं ईअं लॻे थो नई का शइ हींअर माण्हू जाम आया हिते ॾिसण। अलाए गवर्नमेंट जी शइ अलाए छा आहे, माण्हू जाम अचनि पिया ॾिसनि पिया। नई आहे तवजा ॾिए कोन थी गवर्नमेंट। हाणे हिते अचे त के ॾिसे छा आहे छा न। असां बि ॾिठो खोटायो, अलाए आहे त छा ॾिसो हाणे। अलाए यार आया 2-3 ॼणा खणी विया, टुटल जेके मिलिया ॿार आहे खणी विया हितां। असांखे ॾिसण में ॿेड़ी पुराणी लॻे थी, जेका तक़रीबन 100-150 साल जी आहे, जेका आहे बि का क़ीमती शइ आहे। ऐं हिनखे गवर्नमेंट खे इतला ॾिजे थो, महिरबानी करे हिनखे खोतराई वञे, थी सके इनमें का कीमती शइ हुजे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।